जॾहिं यूरोप में क़त्लो गारत हुई, मज़हबी जेको आहे सो जारियत हुई, हर माण्हू चए पियो ॿिए माण्हू खे त तूं मुंहिंजो मज़हब मञ, तूं मुंहिंजे अक़ीदे ते अमल कर, मुंहिंजो अक़ीदो सही आहे, तुंहिंजो ख़राबु आहे। त पोइ जॾहिं 30 years वॉर थियूं, 100 year वॉर्स थियो यूरोप में, प्रोटेस्टेंट कैथोलिक्स पाण में जंगियूं करे, क़त्लो गारत करे, हज़ारे माण्हुनि मारण खां पोइ इन नतीजे ते पहुता त हाणे असांखे इन क़त्लो गारत खे बंदि करणु खपे। जॾहिं इन ॻाल्हि ते उन्हनि सोचियो त उन्हनि हिकिड़ो नज़रियो पेश कयो, उहो हुयो त तुंहिंजो मज़हब तो ताईं, मुंहिंजो मज़हब मूं ताईं। असांखे कंहिं बि टेरेटरी ते, कंहिं ॿी टेरेटरी ते पंहिंजो मज़हब इम्पोज़ करण जी इजाज़त या ज़रूरत कोन्हे का। जंहिंमें ट्रीटी ऑफ वेस्टफेलिया बि उन्हनि कयो ऐं बाद में काफ़ी शयूं उन्हनि इहे शयूं कयूं। पोइ रेनेसेंस में स्पेशली जेको जागृता जो दौर आहे यूरोप जो 16वीं सदी जो, उन में इहा कॉन्सेप्ट साम्हूं आयो। जॉन लॉक या वॉल्टियर जहिड़ा जेके फिलोसोफर्स हुया, फ़लसफ़ी हुया, उन वक़्त जा ॾाढा दाना माण्हू हुया, उन्हनि इहा सेक्युलरिज़म जो नज़रियो पेश कयो। सेक्युलरिज़म बुनियादी तौर ईअं कोन थी चए त डोंट बिलीव, पर उहो चए थी त डोंट इम्पोज़। तव्हां मञियो भले, तव्हां अक़ीदो तव्हांजो आहे, तव्हां यकीन कयो, तव्हां मुस्लमान आहियो गोॾा, तव्हां हिंदू आहियो गोॾा, तव्हां सिख आहियो गोॾा, परसई हो, यहूदी हो, तव्हां जेके बि आहियो, जैन आहियो, ॿुध आहियो, ठीकु आहियो, पर तव्हां इहो जेको तव्हां यकीन कयो था, जंहिं ते बिलीव कयो था, कंहिं ॿिए माण्हू ते इम्पोज़ न कयो वञे। इहो इंडिविजुअल लेवल ते ऐं स्टेट लेवल ते सेक्युलरिज़म इहो चए थो त स्टेट जो सेक्युलरिज़म सां को ताल्लुक कोन्हे। चर्च ऐं स्टेट जो मामिलो अलॻि आहे, मास्क ऐं स्टेट जो मामिलो अलॻि आहे। कंहिं बि कंट्री खे, स्टेट खे इहो इख़्तियार, उनजो को रिलीजन न हुजणु खपे। माण्हू जो रिलीजन भले हुजे, पर कंहिं स्टेट जो रिलीजन न हुजे। हर माण्हू ज़ाहिर सेक्युलरिज़म तो रेशनैलिटी जी ॻाल्हि करे थो, अकुल जी ॻाल्हि करे थो, बराबरी जी ॻाल्हि करे थो। हिंदू, सिख, मुस्लिम, ईसाई, यहूदी हिकिड़े मुल्क में अगरि रहनि था त उहे पंहिंजी इबादत गाहुनि में वञण जा, इबादत करण जा, पंहिंजे प्रैक्टिस करण जा पूरा पूरा उन्हनि खे हक़ आहिनि। ऐं को माण्हू उनखे अगरि मुस्लिम स्टेट में रहे थो त उहो उनखे हक़ न आहे त उनखे रोके, हिंदू खे तूं जेको आहे सो मंदर में न वञ, तूं सिख आं त तूं सिख पंहिंजी हिन में इबादतगाह में न वञ। इन ते अंबेडकर जंहिं इंडिया जो कॉन्स्टिट्यूशन लिखियो, उनजो हिकिड़ो ज़बरदस्त कोटेशन आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे। त उहो चयो हिन सेक्युलरिज़म जे बारे में या रिलीजन जे बारे में ॻाल्हि कई त बिलीफ ऑफ वन शुड या रिलीजन ऑफ वन शुड नॉट बी द लॉ ऑफ ऑल। त कंहिं बि हिकिड़े माण्हू जो मज़हब, कंहिं बि हिकिड़े माण्हू जो अक़ीदो, उहो सभिनी जे लाइ लॉ न हुजणु खपे। मुंहिंजो हिकिड़ो मज़हब आहे त मूं ताईं आहे, ख़ुदा ऐं मुंहिंजे ताईं आहे, पर जेकॾहिं उहो लॉ बणिजी वियो त मां त मुस्लमान आहियां, पर पोइ हिंदुनि सां छा थींदो, पोइ सिखनि सां, ईसाइनि सां, उन्हनि सां छा थींदो। त सेक्युलरिज़म बुनियादी तौर इहा ई ॻाल्हि कई आहे त सेपरेशन ऑफ चर्च फ्रॉम द स्टेट। स्टेट जो को रिलीजन न हुजणु खपे ऐं स्टेट हिकिड़ी आज़ाद न्यूट्रल हुजणु खपे, नेचुरल हुजणु खपे। उन जा सिटीज़न्स जेके बि जंहिं बि अक़ीदे खे फॉलो कनि था, उहे बराबरी जे बुनियादनि ते उते रहनि, उन्हनि खे पूरा पूरा हक़ हुजनि। कायदे आज़म साहब जी जेका 11 अगस्त वारी स्पीच आहे, उहा ख़ुदि हिकिड़े सेक्युलरिज़म जो वॾो मिसाल आहे त अगरि तव्हां सिख हो, हिंदू हो, ईसाई हो, मुस्लमान हो, त तव्हांखे स्टेट सां जो कुझु बि न, तव्हां पंहिंजी इबादत गाहुनि में वञण जा उन्हनि तव्हांखे पूरा हक़ आहिनि, तव्हां आज़ादु आहियो। बहरहाल उन खां पोइ जेके मामला थिया आहिनि उहे त अलॻि बहस आहे, पर इहो बि हिकिड़ी सेक्युलरिज़म जो ई हिकिड़ो मिसाल आहे जेको कायदे आज़म पंहिंजी तकरीर में ॿुधायो। त हाणे इहो आहे सेक्युलरिज़म, मतिलबु त तव्हां बिलीव भले कयो, इम्पोज़ न कयो। हाणे मां बि हिकिड़ो मुस्लमान आहियां, पर मां सेक्युलर आहियां। मां हिकिड़ो कम्युनिस्ट आहियां, पर मां मुस्लमान आहियां। त मां हिकिड़ो लिबरल आहियां, मां मुस्लमान आहियां। इहा शइ चवण ते करे मां कम्युनिस्ट आहियां त मां धैर्य थियुसि, ग़लति आहे। इहा शइ चवण त मां लिबरल आहियां पोइ मां धैर्य थियुसि, लादीन थियुसि, इहा बि ॻाल्हि ग़लति आहे। इहा शइ चवण त अगरि मां सेक्युलर आहियां, मां धैर्य आहियां, लादीन आहियां, त इहा शइ बि ग़लति आहे। इहे जेके बि नज़रिया कॉन्सेप्ट आहिनि, सोसाइटी खे बहितर बणाइण जे लाइ, सोसाइटी खे बराबरी जे उसूलनि ते हलाइण जे लाइ पेश कया विया ऐं उन्हनि खे ख़राबु कयो वियो हुयो उन्हनि धुरनि पारां जंहिंजा उन्हनि मां न पिया थी सघिया, जंहिंजा उनजा ज़ाती पेटी इंट्रस्ट जेके हुया उहे न पिया सर्व थी सघनि। इन नज़रियनि जे करे पोइ उन्हनि उन्हनि खे मिलाइन करण जी कोशिशि कई, गंदो करण जी कोशिशि कई, बदनाम करण जी कोशिशि कई। सेक्युलरिज़म सिंपली इहो आहे त तव्हां बिलीव कयो, इम्पोज़ न कयो। स्टेट जो को रिलीजन न हुजे, सभु शहरी, सभु इंसान बराबरि आहिनि, रेशनैलिटी जे बुनियादनि ते ऐं साइंसी उसूलनि जे बुनियादनि ते सभिनी शहरनि खे इन अख सां ॾिठो वञे। स्टेट जो को रिलीजन न हुजे। माण्हू मुतालियो कोन था कनि, पाण बज़ाते ख़ुदि पढ़नि कोन था। असां बींग मुस्लिम जेकॾहिं ॾिसूं क़ुर शरीफ़ में मूंखां सवेर ॿ शयूं रहिजी वियूं त सेक्युलरिज़म बुनियादी तौर त क़ुर जी आयतुनि मां ई असांखे मिली थो वञे, ला इकराह फिद्दीन, नो कंपल्जन इन दीन। त ज़बरदस्ती त आहे ई कोन, त इम्पोज़ करण जो सवाल ई पैदा नथो थिए। त इहो ख़ुदि सेक्युलरिज़म जी हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी हिकिड़ी सूरह अल कहफ जी आयत 29 आहे, जेका मूंखे जॾहिं मां पहिरियों दफ़ो पढ़ी त मूंखे हैरान करे छॾियो। हुनजो हिकिड़ो अरबी में आहे त फमन शाह फल यौमिन वमन शाह फल यकुफर। त उनजो तर्जुमो इहो आहे त जेकॾहिं तव्हां चाहियो था त ईमान आणियो, जेकॾहिं चाहियो था त कुफुर कयो, यू आर फ्री।
सूरह अल कहफ आयत 29 मां हवा में ॻाल्हि नथो कयां, अगर कंहिंखे कंफर्म करणी आहे त वञी कंफर्म करे त अल्लाह साईं ख़ुद क़ुरान में इंसान खे बंदे खे आज़ाद छॾियो। अगर तव्हां बिलीव कयो था त मोस्ट वेलकम, अगर तव्हां कुफर करण था चाहियो, इनकार करण था चाहियो त यू आर फ्री, तव्हां करे था सघो। अल्लाह ताला असांखे फ्री विल इख्तियार ॾिनो आहे त उन असांखे फ़ैसिले करण जो इख्तियार ॾिनो आहे। त ॻाल्हि ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन्हनि शयुनि खे माण्हू पाण पढ़े मुतालिब करे, ऐं जेके डिस्कशन्स आहिनि उहे अहिड़ा थियणु खपनि ऐं माण्हुनि ताईं